खे दिलि जी गहराइनि सां भलीकार। जीअं त सिंध जे बहितरीन शाइर बहितरीन इंसान सांवल मीराली जो अॼु 54 जनम ॾींहुं आहे ऐं असां उन्हनि खां उन्हनि जी ज़िंदगी जे बारे में उन्हनि केतिरा ॾुख ॾिठा, उहे कहिड़नि कहिड़नि मरहलनि मां गुज़री करे कहिड़नि कहिड़नि ॾुखनि मां गुज़री करे हिन मंज़िल ताईं पहुता आहिनि। ऐं अचो त असां सांवल मीराली खां उन्हनि जी ज़िंदगी जे बारे में कुझु सवालात कयूं, उन्हनि जी ज़िंदगी जे बारे में मालूमात वठूं। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं अॼु तव्हां माशाअल्लाह एॾो अला साईं तव्हांखे इज़त ॾिनी आहे, तव्हांखे नालो ॾिनो आहे, तव्हांजी शाइरी पूरी सिंध में ॿुधी वञे थी, नंढड़ो ॿार थोरा सभु ॿुधनि था ऐं हुनखे पसंदि कनि था ऐं तव्हां पुलिस डिपार्टमेंट में अल्हम्दुलिल्लाह सूबेदार आहियो। त असां जेको तव्हांजे ॻोठ तव्हांजे पाड़े जे माण्हुनि खां असांखे ख़बर पई आहे त तव्हां ॾाढे ॾुखनि मां गुज़रिया आहियो, ॾाढे पीड़ाउनि मां गुज़रिया आहियो, तव्हां ज़िंदगी में ॾाढा ॾुख ॾिठा आहिनि, त तव्हां मुख़्तसिर इहो छा था चओ त तव्हां केतिरा तकलीफ़ ॾिसी हिन मंज़िल ते आया आहियो? वॾी महिरबानी। सभ खां पहिरियों त मां शुक्रगुज़ार आहियां सरफ न्यूज़ वारनि जो तव्हां मूंखे ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो। वधीक मां शुक्रगुज़ार आहियां उन्हनि दोस्तनि जो जिन मुंहिंजे अॼु जनम ॾींहं ते मूंखे फेसबुक ते कमेंट्स ॾिना ऐं मुंहिंजा पोस्ट रखिया ऐं मूंखे विश चयो ऐं मूंखे मुबारकूं ॾिनियूं। उन्हनि सभिनी दोस्तनि जा जंहिंजा नाला खणा त काफ़ी वक़्तु लॻी वेंदो। ऐं ॿी ॻाल्हि जेको तव्हां सुवालु पुछो त तव्हां ॾुखनि मरहलनि मां गुज़री, बिल्कुलु मां सम्झां थो 8-9 सालनि जो हुउसि, 4 दर्जो पढ़ंदो हुउसि, जो बाबा साईं वफ़ात करे वियो। उनखां पोइ मुंहिंजी टीचर अमर फौत थी वई। उनखां पोइ मुंहिंजी भेण भाउ फौत थी विया। ऐं अकेलो ई हूंदो हुउसि, स्कूल बि रोअंदो वेंदो हुउसि ऐं रोअंदे ईंदो हुयुसि। सच पुछो ॾाढनि पीड़ाउनि मां गुज़रनि। सो मूंखे चवंदा आहिनि तूं शाइर कीअं थी? इहो हिकिड़ो करिश्मो हुयो, इन में को बि शक न आहे। त मुंहिंजो नबी शाह वॻनि में उस्तादु हूंदो, उस्ताद रावत ख़ान वॻनि, पोइ मां शेर बि सुर में चवंदो हुउसि। पोइ मूंखे चवंदो यार तो में ॾाढो सुर बि आहे, तो में तरीक़ेकार आहे, तोखे ॼण ईअं महसूसु थिए थो त तूं ॼण शाइर आहीं। पोइ तड़पत हुई, पोइ लफ़्ज़ जेके आहिनि ज़ुबान मां उकिरी थींदा पर मुंतक़िली बि थींदी हुई, पर हुन में ॾात त बराबरि अलाह जे तरफ़ां हुई पर ॾांहुं न हुयो। पोइ 1983 में मां उस्ताद बाबा बहार अली बहार गोड़े जो शागिर्दु थियुसि। हुन मूंखे पंहिंजे बचनि जी प्यार ॾेई मूंखे सेखारियो ऐं उनखां पोइ 86 में मुंहिंजो कलाम इलाही बख़्श ॾेगारी ॻायो हुई, दिलि जो थिया टुकड़ा किरण में कहिड़ी देर आहे, फातो जे दम लबनि ते मरण में कहिड़ी देर आहे। उनखां बिल्कुलु कढ ई जेको आहे वरी शमन अली मीराली साहिबु ॻायो 460 वाले में थर प्रोडक्शन जो रोदो ॾिसी मूंखे खिलायां त छा पाया रज़ा चई छा। ऐं उनखां बाद में मां उन ई 86 में ई मूंखे मुर्शिद बातिनी दीदार करायो। मां हज़ूरनि साईं जो तालिबु थियुसि। पोइ हुते मां दरगाह आलिया दरगाह जहानपुर शरीफ़ रियाज़त कंदो हुउसि। इहो वॾो हिकिड़ो कारनामो आहे त मूंखे इहा ख़बर न हुई त मां घणो पढ़ियो आहे, छो त बाबा जो वफ़ात करियो न, पोइ मूंखे तालीम जी ख़बर न रही। इहा ख़बर आहे त पंहिंजो 8 दर्जा पास कया आहिनि, पोइ वरी प्राइवेट तरह सां मैट्रिक ॾिनी। पोइ मूंखे मुर्शिद घुराए चयो त तव्हां वञो, तव्हांजो सर्टिफिकेट तयारु आहे, तव्हां पुलिस में भर्ती थियो। मुंहिंजो इन दुनिया सां रंग ई न लॻंदो, न दौलत खपंदी, न मां चाहींदुसि मां शादी कयां, न चाहींदुसि मूंखे घर हुजे, बसि इहा ई दिलि चवंदी त वीरानी हुजे, माण्हू न माण्हू जी ज़ात हुजे, बसि हिकु मालिक हुजे, हिकु मां हुजां ऐं ज़िकिर फ़िकिर हुजे, इहा ई शइ तमन्ना हूंदी। पोइ मां जॾहिं भर्ती थियां पियो, मूंखे चङी तरह यादि आहे कहिड़नि मरहलनि मां नई जनरेशन खे मां ॿुधायां त पोइ मां जॾहिं शिकारपुर वेंदो हुउसि, पोइ हाणे मूंखे ख़बर हुजे त SP कहिड़ी टाइम ईंदो, अलाए कंहिं माना परेशानी हुजे त मां भर्ती थियां। पोइ छबरनि ते वञी हिकु मिट माइट बि शिकारपुर में न हूंदो हुओ उते रहिजे। शमन अली त हुयो पर उन वटि बि न वेंदो। मां चवां मां हेॾे वञा, निंड वठी वञे, 9-10 थी वञनि, वरी SP अचे, वरी हलियो वञे। नओं माण्हू ख़बर त न हुते SP जो कहिड़ो टाइम आहे छा आहे। पोइ छबरनि ते वञी सुम्हंदो हुउमि। पोइ ॿुहारी वारा अची करे मूंखे लतूं हणंदा, चवंदा त उथ भई हे केरु आहे जेको आहे सुतो पियो आहे। पोइ मां चवंदो मूंखे भर्ती थियणो आहे। पोइ टहक ॾींदा, चवंदा भई भर्ती तुंहिंजी हलंदी 11-12 बजा, तूं निमाज़ माले ते छबरनि ते सुतो पियो ऐं सॼी राति एॾो शौक़ु थी जा पुलिस में। अल्हम्दुलिल्लाह भर्ती थी वियासीं, महिनत कईसीं ऐं मां ख़ुशि नसीब आहियां जो मूंखे शाइरी जो उस्ताद बि सुठो मिलियो, मूंखे मुंहिंजा मुर्शिद करीम बि सुठा मिलिया ऐं मूंखे मुंहिंजे ट्रेनिंग जा उस्ताद बि सुठा मिलिया। जीअं असां 14/7/91 ते अपॉइंटमेंट थियासीं, 15/7/91 ते हितां रवाना थियासीं, 16/7/91 ते शहदादपुर में आमद थी,
उस्ताद साईं बख्श लाखो उस्ताद हो पहिरीं पहिरीं असांखे फालन करे असांखे हिकिड़ी नसीहत कयईं त पुलिस डिपार्टमेंट में वधि हाज़ुर रहिजो। पुलिस डिपार्टमेंट हिकिड़ी ॾुखी डिपार्टमेंट आहे, उन में शौक़ सां कमु कजो, दयानतदारी वफ़ादारी फ़राइज़ मनसबी ईमानदारी सां सर अंजाम ॾिजो, हिन में टरकाइजो न, हे तव्हांखे डिपार्टमेंट रुलाए छॾींदो। असां हुन सां इश्क कयोसीं जो अल्हम्दुलिल्लाह अॼु असां बहितरीन पुलिस ऑफिसर बि आहियूं। असां एतिरी महिनत कईसीं जो खणी ठीकु आहे लैंडलॉर्ड न आहियूं, वधीक वॾा बंगला न आहिनि बि सही, पर पंहिंजे बचड़नि लाइ अझो ज़रूरु आहे ऐं महिनत सां पंहिंजे पेट ते पथर ॿधी बि ऐं अल्हम्दुलिल्लाह पंहिंजे बचड़नि खे सुठनि इदारनि में पढ़ायो आहे। ऐं साईं यार तव्हांजी जेका ज़िंदगी हुई या ॿार वारी हुई जो करे तव्हांखे नौकिरी वग़ैरह, तव्हांजी इब्तिदाई जेका ज़िंदगी हुई उहा कीअं हुई, उनजे बारे में ॿुधायो, उहा ख़ुशगवार हुई या उहा दुखदायक हुई? थोरो जेका शुरूआती ज़िंदगी हुई, बाबा बि हुयो ऐं हिन टाइम वारी ज़िंदगी तमामु ॾुखियो मरहलो। मां उते जेको आहे पंहिंजो इहो छाट करे इलाही कटे वियो आहियां, जे लिखां त दास्तान किताब लिखबो आहे ऐं भली मुंहिंजी वीडियो ॾिसनि बि सही। असल में मूंखे मुंहिंजा पुट चवंदा आहिनि त बाबा तुमें सादगी आहे, तूं काटन जा कपिड़ा नथो पाए, भला कपिड़ा नथो पाए, तोड़े जो अलाह साईं जो हर शइ ॾिनल आहे। दिलि जी ख़ुशी जेका आहे न उहा अॼु बि माना हिकिड़ी ख़तमु थियल आहे। तो मां पंहिंजे वालदेन खे अॼु बि यादि कंदो आहियां, सॼो कुझु कंदो आहियां। मुंहिंजा उहे सौट जीअर आहिनि, मां हाणे उहे तव्हां मूंखे हिकदमि वापसि वठी विया हो, उहे मुंहिंजा सौट जीअर आहिनि। मुंहिंजो चाचो मुंहिंजो बापू ॿई ॿाहिरि आहे, मुंहिंजो चाचो वरी जेल में फ़ौत थी वियो। मुंहिंजो जेको सौट हो उनखे मुंहिंजे बाबा साईं पंहिंजी न्याणी ॾेई, मूंखे चङी तरह यादि आहे मुंहिंजी भेण जी शादी थी ऐं मुंहिंजो सुनत तौरु थियो ऐं उनखां पोइ जेको आहे त बाबा जो फ़ौत थी वियो। असल में मां ॿुधायां हिकिड़ी ॻाल्हि, मां वाज़े तौर ते हिन चैनल जे ज़रिए पैगाम ॾियणु थो चाहियां त वालदेन जेके आहे न बहितरीन खां बहितरीन रहनुमा आहे, बहितरीन खां बहितरीन रहबर आहे, बहितरीन खां बहितरीन उस्ताद आहे। मुंहिंजो बाबा खे टीबी थी वई, उन वक़्तु बाबा साईं जो इलाजु नामुमकिन हुयो, उहो खंघि कंदो त फिफड़ ख़तमु थी विया, उनखे ब्लड ईंदी। पोइ हिकु ॾींहुं अहिड़ो थियो जो मुंहिंजे बाबा साईं चयो त सांवल रांदि थो खेॾे, उनखे वठी अचो। पोइ मूंखे मुंहिंजो फुफाट वठणु आयो त तोखे मामा थो सॾे। मां जो आयुमि त ॾिठुमि त बाबा जे वात में रतु आहे, त मां रोअणु लॻुमि। नंढड़ो हुउसि त सदको अबे जे नाले तां, त मूंखे दिलि बहलाइण लाइ चए पियो त अबू तूं रो न, मां हे काठी खणी महार खे कोटियो आहे, इन जे करे रतु आहे, या तूं परेशान न थी। उन रत वारी वात सां मूंखे चुमी ॾेई ऐं चयईं त अबा पिनी बि पढ़जांइ ज़रूरु। इहो लफ़्ज़ मुंहिंजे ज़हन में फीड थी वियो। बाबे जे फ़ौत थी वञण खां पोइ, जीजा जे फ़ौत थी वञण खां पोइ मां जेको आहे स्कूल वेंदो हुउसि। पोइ हाजी काडेरो नालो मुंहिंजो सोटो, उहो वरी मूंखे दग तो मोटाए अॻु वठी किताब खसे। पोइ मूंखे जेको आहे कपिड़नि खां वठी कालर खां वठी घेरींदो ईंदो, चवंदो असांजो अबू ॾाढो पढ़ियो जो तूं पढ़ंदे। मां चवंदुमि मूंखे अबे चयो आहे, मां पढ़ंदुमि। मूंखे भली न ॾे, तूं पैसा न ॾे, ख़र्चु न ॾे, ज़मीननि ते कब्ज़ा कया थी, सभु कुझु कया थी, कुझु न ॾे, पर मां पढ़ंदुमि। पोइ मूंखे चई तूं न पढ़ंदे। पोइ मूंखे मोटाईंदो, पोइ मां रोईंदो हुउसि। पोइ मूंखे वरी उहो रोंबनि जी मौसम हूंदी, पोइ ॿिजनि जूं हथियूं भरी ॿधी नंढड़ी ॾींदार। ॿार माण्हू जेकॾहिं माना खणी वञा त वरी उहो किरी पवंदी, उहा ॻंढड़ी मूंखां ॻंढड़ी जो किरी पवंदी त उन गेरींदो उते उन हथनि सां ॿिज वारनि सां मूंखे गेरींदो, कुटींदो ईंदो। ख़ुदा गवाह कुटींदो अची। पोइ इहा जेका खट जी वाॾण थींदी आहे, असां तांग बि चवंदा आहियूं, इहा खोले पोइ घर जे अॻियां ॿेर हूंदी, उन ॿेर सां ॿधी उन में पाण में जेको आहे पाणी छलापींदो, तो माकोड़ा निकिरंदा जेके मूंखे खाईंदा। पोइ वरी जेका पाड़े वारा अची पोइ भॼंदा ईंदा, छॾाईंदा, चवंदा मीर ख़ुदा बख़्श मीराली जो पोटो आहे ऐं पोटो आहे मीर ख़ुदा बख़्श मीराली जो ऐं मोहम्मद अफ़ज़ल जो पुटु आहे। हिन जो पीउ केॾो हुयो, ॾाढो मिल्कियतनि वारो। अलाह साईं हिनखे एतिरो कुझु यतीम कयो आहे जो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु रोईंदो ऐं रड़ंदो अचे थो। इहा वॾी हिकिड़ी कहाणी आहे। अॼु अलाह साईं जो करम आहे, उहे बि आहिनि, उहे बि खाइनि था, असां बि खाऊं था, पर फ़र्क़ु आहे। तॾहिं त अलाह साईं चयो आहे इन महिल माल बिनी आहे, तमलनि जो दारो मदार नियतुनि ते आहे। मुंहिंजी इहा तबियत रही आहे, मूंसां जन जन बि कई माण्हुनि खे बख़्श करे छॾी, मां उन्हनि खे नियत ॾेई छॾी। एहतिसाबी अमल मुंहिंजो जेको आहे, हा मुंहिंजे निसब में न आहे, मुंहिंजी तबियत में न आहे त मां उन्हनि खां इंतकाम वठां।
साईं जेका तव्हांजी इब्तिदाई तालीम थी उहा किथे थी ऐं तव्हांजा इब्तिदाई जेके उस्ताद रहिया उहे तव्हांजा केरु हुया? इब्तिदाई तालीम ॿुधायमि त 8 दर्जे ताईं मिडल स्कूल हूंदो नबी शाह वगड़नि में। उस्ताद रावत खान वगड़ मुंहिंजो इब्तिदाई उस्ताद हुयो। साईं शमन अली जेको हुयो उहो वगड़ उहो बि मुंहिंजो उस्ताद रहियो। उस्ताद अली मोहम्मद लाशारी उहो मुंहिंजो उस्ताद रहियो 8 ताईं। पोइ बाद में जेको आहे उस्ताद महबत अली शाह मुंहिंजो 8 ताईं उस्ताद रहियो लवगाणी शरीफ़ जो। ऐं पोइ जेको आहे वरी हुन खां पोइ मां वरी मैट्रिक जेकी आहे ॾखणनि में कई 9th मैट्रिक, फर्स्ट ईयर इंटर जेका डिग्री कॉलेज रते दरे में कई। अच्छा, हींअर अलाह साईं तव्हांखे इज़तूं ॾिनियूं, दौलत ॾिनी आहे, शोहरत ॾिनी आहे, तव्हां हींअर जी ज़िंदगी जे बारे में छा था चवणु चाहियो? ज़िंदगी घणो कुझु घुरणु चाहे थी। मां शाइरी ॿुधाईंदुसि। ज़िंदगी घणो कुझु घुरणु चाहे थी, कुझु ॾियणु चाहे थी, कुझु फुरणु चाहे थी। पोइ सॼी उमिरि सांवला छा छा कयो, इहो ई एहतिसाब उहो करणु चाहे थी। ज़िंदगी फ़क़ति ज़िंदा रहण जो नालो न आहे। ज़िंदगी हिकिड़ो फ़लसफ़ो आहे। ज़िंदगी ॾिसिजे त माना खेज़ बि आहे, ज़िंदगी क़ीमती बि आहे, ज़िंदगी कुझु बि न आहे ईअं सम्झो सॼो कुझु आहे। तो अलाह साईं जो करम आहे। मां बिल्कुलु ख़ुशगवार ज़िंदगी गुज़ारियां। बहरहाल मुंहिंजे लाइ इहो कुझु आहे जो मां पुलिस डिपार्टमेंट खे पंहिंजो इश्क़ सम्झो। नौकिरी मुंहिंजी रोज़ी रोटी बि आहे, नौकिरी मुंहिंजी लाइफ बि आहे। मां नौकिरी में मोहबत कई आहे। मां मुसलसल वॾो मुंशी रहियो। सवाल मिराणी हिन वक़्तु तव्हांखे सॼे सिंध जा जेके दोस्त आहिनि, जेके तव्हांजा आशिक़ आहिनि, उहे बि तव्हांखे ॾिसनि था मुंहिंजे हिन वीडियो लाइन ते, तव्हां उन लाइ कहिड़ो पैगाम था ॾियणु चाहियो? मां ॿाहूं ॿधी उन्हनि दोस्तनि खे इहो चवंदुमि त